मुंहिंजूं लारीअ में अखियूं रहिजी वियूं। इहो मंज़र बि तव्हां ॾाढो ख़ूबसूरत लिखियो आहे। अलाए लारीअ में हूअं त माण्हू कई गुज़रंदियूं पियूं लारियूं, पर तव्हांजूं छाजे लाइ हुन लारीअ में अखियूं रहिजी वियूं? अहिड़ो कहिड़ो छा हुयो हुन लारीअ में? हुन लारीअ में उहो कुझु हो जेको तव्हां तसवुरु कयो पिया। ऐं असीं मूंखे यादि अचे थो त माना आमतौर ते असीं माना मिडिल क्लास जा माण्हू रहिया आहियूं ऐं ग़रीब माण्हू रहिया आहियूं। असां वटि गाॾियूं न आहिनि कोन, सवारियूं हुयूं कोन, ऐं जंहिं दौर जो इहो शहरु लिखियलु आहे उन दौर में त स्कूटर बि कोन हुआ मुड़ विच। असीं सदाई बसुनि में ई सफ़रु कंदा हुआसीं। बस में वेंदा हुआसीं, बस में ईंदा हुआसीं। पोइ हैदराबाद वञिणो पए त बस में वञिणो आहे, जेकॾहिं वलेट वेंदा हुआसीं त बस में वेंदा हुआसीं। जेकॾहिं सूफ़ी वञिणो हूंदो ॻोठ असांजे वलेट असांजे माइटनि जो ॻोठु हूंदो, डोरे नारे में मुंहिंजो दोस्त हूंदो ग़ुलाम हुसैन, उन वटि वेंदा हुआसीं। ऐं फिराक वटि वेंदा हुआसीं ठंडे बाग़ी, पर वेंदा बसुनि में हुआसीं। असां सफ़र ई बसुनि में कया, तंहिंजे करे असांजूं लारियूं में ई अखियूं रहंदियूं, किथे रहंदियूं। हर प्रोग्राम जो मतलब तमाशो नहीं। हर प्रोग्राम हंगामे की सूरत में ना पेश कबो। वक्त ऐं हालात भले कहिड़ा बि पंहिंजी सिंध हमेशा तव्हांजे लाइ मालूमाती वीडियो खणी ईंदी आहे। पोइ उहे प्रोग्राम अॼु जे शाइर जी सूरत में हुजनि या खणी प्रोग्राम नई टई जी सूरत में हुजनि। वसंदी वसंदी वहाण वहाण जी दाह आला ऐवाननि ताईं सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी सिंध पहुचाईंदी आहे। लोक गीत हुजनि या सिंधी कहाणियूं हुजनि, फ़क़ति पंहिंजी सिंध तव्हांजे लाइ खणी ईंदी आहे खोड़ सारा प्रोग्राम। यकीनन तव्हां सभिनी लाइ त पोइ ॾिसण न विसारींदा, सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी सिंध ते।